नाज़िर सहवन में भी सरकारी मुलाज़िमनि जा एहतजाज जारी है। पेंशन में कटौती खिलाफ स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी कई वई है। तफ़सील रहियो आहे के बुर्दी जी के छा तफ़सील आहिनि? जी तो सिंध एम्प्लॉइज अलायंस जे तरफां सॼे सिंध जियां सेवण में गवर्नमेंट हाई स्कूल का धमाल चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई है, जंहिंमें सेवण जे मुख़्तलिफ़ इदारनि जे एजुकेशन, इरिगेशन, पब्लिक हेल्थ ऐं ॿिया इदारा आहिनि, उन्हनि सभिनी मुलाज़िमनि वरी तइदाद में शिरकत कई आहे। जॾहिं त रैली में शरीक माण्हुनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी सख़्त एहतजाज कई, हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। ऐं जेको सो मुलाज़िमनि हाई स्कूल खां वठी धमाल चौक ते रैली कढी ऐं जेके वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे मुलाज़िमनि, ऐं धमाल चौक ते धरणो आहे, जंहिंमें वॾे तइदाद में माण्हुनि जी शिरकत आहे। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जेसी ताईं पेंशन अलाउंस बहाल नथो कयो वञे, जेके ॿी मरातबूं उनजी जेका कटौती कई वई आहे उहे बहाल न कया वञनि, त तेसिताईं असांजा एहतजाजी मुज़ाहरा सॼे सिंध जिया जारी रहंदा। त हिन वक़्तु बि जेको सो धमाल चौक ते सभई मुलाज़िमनि जो धमाल चौक ते धरणो हिन वक़्तु बि जारी आहे ऐं सख़्त एहतजाज कया आहिनि, हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कया आहिनि ऐं पेंशन जे बहालीअ ख़िलाफ़ जेके उहे एहतजाज करे नारेबाज़ी कया आहिनि। जी के जी महिरबानी।